सिंध हुकूमत पारां बेले खाते पारां मटियारी ज़िले में 25,000 एकड़ ते बेलन जी बहालीअ लाइ डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं SSP मटियारी जी अॻवानी में बेले ज़रिए ॿिज पोखिया विया। सिंध हुकूमत जे बेले खाते मटियारी ज़िले इंतिज़ामिया जे सहकार सां ज़िले जे दरिया जे ख़तरे हेठि आयल बेलनि खे बहाल करण लाइ हिकु जामे बेले लॻाइण वारी मुहिम शुरू करे छॾी आहे। उन मुहिम जो मक़सदु 25,000 एकड़ खां वधीक एराज़ीअ जंहिं ते गुज़िरियल 2 ॾहाकनि खां ताक़तवर ज़मींदारनि फ़सलुनि ऐं बेलनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो हो, उन ते ॿीहर बेलनि जी बहाली आहे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद शेख यूसुफ, SSP मटियारी बशीर फज़ल मेमण ऐं डिवीज़नल फॉरेस्ट ऑफिसर सनाउल्ला बलोच मीडिया खे ॿुधायो त मुहिम जो मक़सदु ज़िले जे कुदरती विरसे खे बहाल करण ऐं ईंदड़ नस्लुनि जी पाइदार मुस्तक़बिल खे यकीनी बणाइणु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं